दुआ है तो अल्लाह ताला तमाम समूरों के अमल की तौफीक अता फरमाए। आपको दवाना कादे अकेले क्या साथ चले बस चले थोड़ा पास हो अल्लाह डॉक्टर खालिद महमूद जंगल तबीयत अल्लाह डॉक्टर खालिद महमूद जमीयत उलमा इस्लाम नारा तकबीर यार ये चल रहा है छोड़ दो जमीयत उलमा इस्लाम कासिम जंगल जमीयत हजरत अल्लाह खालिद महमूद सूरा आया मैं अपना गुजारिश करूँ फकीर अहमद अली वालकानी के अंदर नाम पेश करें। फकीर अहमद अली वालकानी सलाह शरीफ मुस्तफा शान सहाबा शान अहले बैत जमीयत उलमा इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद महमूद नारे तकबीर। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु ونشهد أن سيدنا ومولانا ومرشدنا وسندنا محمدا عبده ورسوله صلى الله عليه وعلى آله وأصحابه أجمعين خصوصا على أبي بكر وعمر وعثمان وعلي رضوان الله تعالى عليهم أجمعين. وقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد: أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم. اليوم أكملت لكم دينكم وأتممت عليكم نعمتي ورضيت لكم الإسلام دينا. وقد قال الله تبارك وتعالى: كل من عليها فان ويبقى وجه ربك ذو الجلال والإكرام. وقد قال النبي صلى الله عليه وسلم: الموت جسر يوصل الحبيب إلى الحبيب. صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الأمي الصادق الأمين.
ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما सभी दोस्त दिल के मोहब्बत सा मदीने के साईं थे आवाज़ बुलंद दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद इहतराम उलमा-ए किराम मुदा मुहतरम दोस्तों भाइयों ए बुजुर्गों सदी जमीयत उलमा इस्लाम के बुजुर्ग रहनुमा अलहाज रशीद अहमद सियाल साहब रहमतुल्लाह अलैह की याद में इज्तिमा मुनाक़द थी रहियो है। दीनी इज्तिमा में तमाम सां सभई अल्लाह साईं के राज़ी करण जे नियत सां गॾु थिया आहियूं। दुआ है त अल्लाह साईं तमाम सां सभिनी जी हाज़िरी खे मंज़ूर व मक़बूल फरमाए। आयो आ वो वींदो जेको जायो आ सो मरंदो जेको ठहियो आ सो रहंदो हमेशा रहण वारी ज़ात हिते अल्लाह पाक के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जो उहे जहान छॾण खां पोइ बि जहिड़ा रहंदा आहिनि उन्हनि जूं यादूं ज़िंदा रहंदियूं आहिनि। मरहूम हाजी रशीद अहमद सियाल साहब सॼी ज़िंदगी दीन की खिदमत कई जमात की खिदमत कई। मरहूम पंहिंजी सॼी ज़िंदगी इंतहाई ख़ुददारी सां गुज़ारी। मां दुआ करियां थो त अल्लाह सी पंहिंजे बाने खे करवट करवट जन्नत नसीब फरमाए। अल्लाह सी पंहिंजे बाने जे कबर ते रहमतूं वसाए। अल्लाह सी पंहिंजे बाने खे जवारे रहमत जी जगह दे। ऐं अल्लाह साईं मरहूम हाजी रशीद अहमद साहब जे फर्ज़ंदनि खे पंहिंजे वालिद बुज़ुर्गवार जे नक्श कदम ते हलंदे जिंदगी के आखिरी घड़ी ताईं खिदमत दीन मतीन के लाए कबूल फरमाए। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो अल मौत जस्रुन युसिलुल हबीब इलल हबीब। मौत पुल है जिन के जरिए दोस्त दोस्त सां मिलन। उहे माण्हू खुश नसीब आहिनि जिन जूं ज़िंदगियूं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्मनि जे मुताबिक़ गुज़रनि थियूं। अॼु हाजी साहब मरहूम असां सां कोन्हे पर हज़रत हाजी साहब जो
जूं यादूं असां वटि आहिनि, उनजी जमात असां वटि आहे, को मशन असां वटि आहे। असां वचन कयूं था पंहिंजे रब सां त दीन जे ख़िदमत जे हवाले सां, जमात जे ख़िदमत जे हवाले सां इंशाअल्लाह असां पुठिते पेर न कंदासीं। हज़रत हाजी साहब रहमतुल्लाह अलैह जी याद में ये जो जलसो थी रहियो आहे, ज़ुल्हज जे महीने में थी रहियो आहे। ज़ुल्हज जो महीनो हले थो, ॾाढो बरकत वारो महीनो। अल्लाह से कुरान पाक में फरमायो त महीना 12 आहिनि, उन्हनि 12 महीननि मां 4 महीना अरबअतुन हुरुम, वॾी इज़त वारा महीना। आलिम सगुरो कोई न ॻाल्हाए, मदरसे जो तालिब भी कोई न ॻाल्हाए, बाक़ी हे भली ॻाल्हाए। पुछण तो चाहियां तव्हां खां, इन सवाल जो जवाब को आलिम भी न ॾे, को तालिब भी न ॾे। उम्मीद आहे त अध ते तालिब भी जवाब न ॾेई सघंदा, पर ढक ढकियां तव्हां ॿुधायो BA पास, MA पास, BSc, MSc, डबल MA, ट्रिपल MA, धूड़ चाई, उहे 4 महीना जिन जे लाइ रब थो चए त इन्हनि जो शान 12 महीननि में सभ खां वधीक आहे, उहे 4 महीना कहिड़ा आहिनि? रजब, शाबान, रमजान। जवाब गलत आहे, जवाब गलत आहे। एतिरो सवलो हुजे हा त सवाल कया ई न जी। रमजान शरीफ, जवाब गलत आहे जी, जवाब गलत आहे। हे अच्छी टोपी वारो कोई खणी हो, 100 नंबरनि में पास थी। जिंदाबाद। तुझी मारी चाहे थी लाड़कणे चिपी वञ। 4 महीना जिन 4 महीननि खे अल्लाह से कुरान में फरमायो अरबअतुन हुरुम, त 12 महीननि मां 4 महीना वॾे शान वारा आहिनि। रमज़ान जो शान तमामु वॾो आहे, इनकार कोन्हे, पर इन्हनि 4 महीननि में रमज़ान कोन्हे। जिन महीननि खे अल्लाह पाक अरबअतुन हुरुम को चयो, उनमें ज़ुल्क़ाद, ज़ुल्हज, मुहर्रम, ये 3 महीना गॾु, ऐं चौथो रजब जो महीनो। जाहिलियत जे ज़माने में भी माण्हू इन्हनि महीननि जो एहतराम कंदा हुआ। जाहिलियत जे ज़माने में कबीलाई जहिड़ा चोट चढ़ियल हा, जी हाणे असांजे सिंध में कबीलाई जहिड़ा चोट चढ़ियल आहिनि। कबीलाई जहिड़ा जाहिलियत जे ज़माने जी यादगार है। कबीलाई जहिड़नि जो इस्लाम सां कोई ताल्लुक कोन्हे, पर उन ज़माने में, जाहिलियत वारे ज़माने में कबीलाई जहिड़ा हलंदा हा, खूनी तकरार हलंदा हा। छेड़न के विच में जेकॾहिं इन्हनि महीननि मां को महीनो अची वेंदो हो त झेड़ींदड़ धुरियूं हथियार फिटो कंदियूं हो त हे हिननि महीननि में झेड़ो नाहे करणो, इहे गुज़रनि त को झेड़ो कंदासीं। हिन ज़माने जा मुस्लमान इन्हनि महीननि जी लॼ बि नथा कनि। उहे ॼट हिन ज़माने वारनि खां भला जो कम अज़ कम इन्हनि महीननि जो लिहाज़ न कंदा हुआ। अॼु जा मुसलमान इन्हनि महीननि जो लिहाज़ बि कोन था कनि।
खून सस्तो असांजी सिंध में एतिरा कुत्ता नथा मरन जेतिरा माण्हू था मरन। को ॾींहुं ख़ाली कोन्हे। ऐं मां बार बार तव्हांखे ॿुधायो अथमि नाहक खून एॾो वॾो जुर्म आहे जो मदीने जे मीर फरमायो क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं सॼी काइनात जा माण्हू मौजूद हूंदा, वफ़ादार भी हूंदा, गद्दार भी हूंदा, फरमाबरदार भी हूंदा, बेफरमान भी हूंदा, मुसलमान भी हूंदा, काफ़िर भी हूंदा, 1.25 लख नबियनि जूं उम्मतूं हूंदियूं, सॼो जहान हूंदो। हुजूर साईं जन फरमायो क़यामत जे ॾिहाड़े कंहिंजे निरड़ ते कुछ लिखियल न हूंदो, पर जेकॾहिं कंहिं नाहक खून कयो हूंदो त उन खूनीअ जे निरड़ ते क़यामत जे ॾिहाड़े लिखियल हूंदो हाज़ा आइसुम मिन रहमतिल्लाह, त हे शख्स अल्लाह जे रहमत खां तरियल आहे। कोई अहिड़ो मुसलमान जेको रब सां वाइदो करे त मां झेड़नि खे टारण जी कोशिश कंदुसि। केड़ा केड़ा इंशाअल्लाह चवन था, पंहिंजा ॿई हथ फिज़ा में बुलंद करे चो इंशाअल्लाह। अल्लाह सी तव्हांखे जज़ाए ख़ैर। मां चुम हे महीनो ॾाढो बरकत ऐं ख़ासि तौर ते ज़ुल्हज महीने जा पहिरियां 10 ॾींहं ऐं पहिरियूं 10 रातियूं वॾियूं मुहतरम रातियूं ऐं वॾा मुहतरम ॾिहाड़ा। रब साईं को फरमाए वल फज्री वल लयालिन अश्रिन वश्शफ़ी वल वत्र। जेके जागन था उहे सुभान अल्लाह ज़रूर चवनि। वल फज्री वल लयालिन अश्रिन वश्शफ़ी वल वत्र। रब साईं को फरमाए मांखे फज्र जे वक्त जो कसम। सुबह जो वक्त ॾाढो प्यारो वक्त अथव, फज्र वारो वक्त दुआउनि जे क़बूलियत जो वक्त आहे। जीअं असुर जो वक्त दुआउनि जे क़बूलियत जो वक्त आहे, फज्र जो वक्त भी दुआउनि जे क़बूलियत जो वक्त आहे। मदीने के साईं फरमायो जेको मुंहिंजो उम्मती फज्र की नमाज जमात सां पढ़े ऐं उन खां पोइ उन जाइ ते वेही रहे जंहिं जाइ ते नमाज पढ़ी थई, जिक्र करे, तिलावत करे, तौबा करे, इस्तग़फ़ार करे, दुरूद पढ़े, इशराक पढ़ी पोइ निकरे। कुल अधु मुनो कलाक जो टाइम आहे, वधीक कोन्हे। हुजूर साईं फरमायो जेको मुंहिंजो उम्मती फज्र की नमाज जमात सां पढ़े, इशराक ताईं उते वेही जिक्र करे, तिलावत करे, दुरूद पढ़े, रुठल रब खे परचाइण जी कोशिश करे, अल्लाह इनखे अॻे छॾे जो अल्लाह जे अमान में अची वञे। को दुश्मन इन जो वार बि वंगो न करे सघंदो। इहो सुबुह जो टाइम आहे, एॾो भलारो टाइम आहे। ऐं इहो टाइम तव्हां असांजे निभागी निंड जो टाइम आहे। चङा भला मौलवी भी फजर जी नमाज कोन था पढ़ाए। पेशमाम हूंदो त पोइ मजबूरी आहे नमाज पढ़ाइण जी अथसि, न त इहो बि न पढ़े। इहो टाइम एॾो भलारो आहे जो अल्लाह साईं सुबुह जे इन टाइम जो कसम खाधो आहे। सुभान अल्लाह। वल फज्र वलयालिन अश्र वश्शफ़ी वल वत्र। रब साईं को फरमाए मां अल्लाह के सुबुह जे पहर जो कसम। रब साईं को फरमाए मांखे 10 रातिन जो कसम। इन्हनि 10 रातिन मां मुराद ज़ुल्हज महीने जूं पहिरियूं 10 रातियूं आहिनि। कंदकोट जा गैरतमंद मुसलमानों मदीने जे साईं फरमायो जेको ज़ुल्हज महीने जे पहिरें ॾहाके में रोज़ा रखंदो, हिक हिक ॾींहं जे रोज़नि जो सवाब साल जे रोज़नि जे बराबर मिलंदुसि। ऐं साईं जन फरमायो जेको ज़ुल्हज महीने जे पहिरें ॾहाके जे रातिन में जागी करे पंहिंजे रब खे परचाइण जी कोशिश कंदो, हिक हिक रात जो सवाब लैलतुल क़द्र जे बराबर मिलंदुसि।
जुल्हज महीने जो पहले डहाके, ये जलसो इन डहाके में थी रहियो। गड़बड़ होगी। जुल्हज महीने जा पहिरियां 10 ॾींहं पहिरियों 10 रातियूं। कुछ ॻाल्हियूं तव्हांजे ज़हन में आहिनि? जुल्हज महीने के हवाले से कुछ ॻाल्हियूं तव्हांजे ज़हन में आहियो? पहिरें ॾहाके में रोज़ानो हिक ॾींहं जे रोज़नि जो सवाब साल जे रोज़नि जे बराबरि, हिक हिक रात जे इबादत जो सवाब लैलतुल क़द्र जे बराबरि। मताई त रोज़ो रखो। डॉक्टर साहब चई तो पहिरियां 10 ॾींहं एड़ा भला रहा है कि रोज़ो रखिए। अब निकलेंगे, पार्लियामेंट हाउस में कब्जा करेंगे, पहली गोली मैं खाऊंगा और मुझे वापस न ले जाना, यही दफन करना। साईं बाहर निकता, पुलिस वारनि गलती में आंसू बेसा बटे शेर हया, साईं जो कंटेनर में गिरिया तो 3 ॾींहं निकता ही कोन। जहिड़ो जवान जो पुट मां ॾिठो अरे कि इहा बि ख़बर न आहे त शहीद खे कफ़न बि कोई कोन्हे। मदीने जे साईं फरमायो, शहीद जिन कपड़न में शहादत जो जाम पिए उनके शहादत के कपड़न में दफनायो। क़यामत जे ॾिहाड़े शहीद खून आलो कपड़न सां उथंदो ऐं हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, उन शहीद जे कपड़न मां तासी वक्त तिमदी लौनुहु लौनु दमिन वरीहुहु रीहु मिस्किन। मदीने जे नबी फरमायो, क़यामत जे ॾिहाड़े शहीद शहादत वारनि कपड़न में उथंदो, उहा रत तासी तिमदी, रत जो रंग त रत जहिड़ो हूंदो पर खुशबू मुश्क ऐं अंबर जहिड़ी। इमरान खान ये तो नचे जब खानदानी नाचो, छोरी भी कर नचाए थो। ए मानू इमरान जे धरने में या जलसन में इमरान जे करे नथा छोरी जी लूस ते था वञनि। अल्लाह ये सब वाड़ा वाड़ा देखे ॾिसो था, हिननि जी त अलाह ॿुधी। टे पाव मेख वॼा हणी छोरियूं निकिरनि थियूं त कोढ़ा बि जवान थी था वञनि। इन कोटनी जे इलाके में मलंग आहिनि घणा। हिकिड़ो को हमरा मुवहिद थियो जलसो रखराई हो, रमहरम जो महीनो हुननि जो हले पियो सभु कुझु हेॾो वाइज़ शुरू थियो, माइन जा धण। मौलवी साहब पर्दे ते तकरीर कई, पछाए तोखे कड़े धण सां। मौलवी साहब पर्दे ते तकरीर कई, बाबा तव्हां इमामनि जो नालो था वठो, आले मोहम्मद जो नालो था वठो, अहले बैत मोहम्मद जो नालो था वठो, सोने हुसैन साईं जो नालो था वठो, पर्दो करायो। औरतुनि खे पर्दो आले मोहम्मद वटां मिलियो आहे, अहले बैत मोहम्मद वटां मिलियो आहे, हुज़ूर जे घर मां मिलियो आहे। हुन ऐलान कयो, यार मुला रत कयो आहे, सुभाणे मायूं न वठी अचो। ॿिए ॾींहं ते मायूं न आयूं त मोमिन न आयूं त मोमिन काॾां अचो। तो ॿिए ॾींहं ते जंहिंजे पढ़ाई जो वारो हो वो हीअं पियो वाइज़ करे कि ए मेरे मौला तू मोमिननि को वधा, बाक़ी मोमिन आपे वधसिन। इमरान धरने में छोरा बनंदा छोरिन की नूसत पाण भी नचे तो छोरी भी नचाए तो चीफ मिनिस्टर जो वो जो को खटक डांस तो करे। फर्स्ट क्लास थो नचा। इमरान खान हुकूमत मां छॾियो, जेकॾहिं नचण ते हुकूमत मिले त कराची जा खदड़ा इमरान खां सुठो नचंदा आहिनि। मानी आहे घर ते मोचड़ो आहे घटि, कुतो छा ॼाणे कणक जे मानी वारो। यहूदियुनि जे पैसे से इमरान मुहम्मदी तहज़ीब खे ख़तम करणु थो चाहे, यूरोप जे तहज़ीब खे मुसलत करणु थो चाहे। मां इमरान खे इमरान जे चमचम खे ॿुधाइणु थो चाहियां, इमरान तुंहिंजो ॾाढो ख़बर मां निकिरी अचे, तुंहिंजो पीउ ख़बर मां निकिरी अचे। जेसीं ताईं हिन धरतीअ ते हिकु बि जमीयत उलमा इस्लाम जो कारकुन ज़िंदा आहे, मुहम्मदी तहज़ीब खे
मौलाना के खिलाफ बकवास तो करे। असा मौलाना के ॾाढियूं मिनथूं कयूं त साईं इजाज़त ॾे त असां इस्लामाबाद अचूं। 20,000 माण्हू वठी जेको हुकूमत ते कब्ज़ो कंदुसि असांजे मदरसनि में मुल्क जे चइनी सूबनि में पढ़ण वारा पढ़ाइण वारा आलिम ऐं तालिब 25 लखनि खां मथे ऐं न्याणियुनि जा मदरसा अञा जुदा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्तु न्याणियुनि जे मदरसनि में छोकरनि खां वधीक छोकिरियूं पढ़नि थियूं। असां जेकॾहिं पंहिंजनि आलिमनि ऐं तालिबनि खे अपील कयूं त इस्लामाबाद पहुचो त इस्लामाबाद जा रोड ऐं रस्ता असांजे आलिमनि तालिबनि खे मापाए बि न सघंदा। जेकॾहिं मौलाना असांखे इजाज़त ॾे त असां इमरान खे माउ जी थञ बि यादि ॾींदासीं। आहे को इंशाअल्लाह चवण वारो? कौन बचाएगा पाकिस्तान? कौन बचाएगा पाकिस्तान? चल 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 कौन बचाएगा पाकिस्तान? कायदे जमहूरियत कदम बढ़ाओ, कायदे जमहूरियत कदम बढ़ाओ। नारे तकबीर, जमहूरियत इस्लाम। बाक़ी अफसोस आहे कानून नाफ़िज़ करण वारनि इदारनि ते बारे तवजो कयो। चवनि था त इमरान खे कादरीअ खे इन्हनि जे माण्हुनि खे रबड़ जूं गोलियूं बि न हणो। चवनि था त हिन जा माण्हू गिरफ़्तार बि न कयो, हिन ते लाठी चार्ज बि न कयो, आंसू गैस बि न हणो। हाणे तव्हांजे चाचे जा पुट आहिनि छा? ॻाल्हियुनि सां मसइलो हल कयो, ॻाल्हियुनि सां सख़्ती न कयो। अड़े ज़ालिमो, पोइ तव्हां लाल मस्जिद जे न्याणियुनि खे छो तबाह कयो? उन्हनि खे छो तव्हां ज़बह कयो? जामिया हफ्सा जे तक़द्दुस खे ज़ालिमो तव्हां पामाल छो कयो? सदन जे तादाद में पर्देदार न्याणियूं शरीयत जे मुतालबे जे राज में निकिरनि थियूं। तव्हां जो असां कानून हथ में खण न ॾींदासीं, उन्हनि ते तव्हां बमबारी कई ऐं हुन बेगुनाह न्याणियुनि जे सीननि खे तव्हां गोलियुनि सां चीनी कयो। ज़ालिमो, तव्हां न्याणियुनि जा लाश बि मालिकनि खे न ॾिना। उन्हनि मज़लूम न्याणियुनि जे जिस्मनि ते तव्हां केमिकल मारे उन्हनि जे लाशनि खे तव्हां गटरनि जे हवाले करे छॾियो। सवात में तव्हां हज़ारे माण्हुनि खे छो मारियो? लखे माण्हुनि खे तव्हां IDPs में छो तब्दील कयो? सूफी मोहम्मद खे तव्हां छो गिरफ़्तार कयो? ॻाल्हियुनि सां मसइलो हल करणो आहे त तालिबान जे मसइले ते तव्हांजो ऑपरेशन छो थो हले? अलाए केतिरा माण्हू मरी रहिया आहिनि, अलाए केतिरा अञा मरंदा। दुगनी पॉलिसी छो? हिन मां साफ़ ज़ाहिर आहे त इमरान ऐं कादरी जे पुश्त ते यहूदी दाबी आहे। जॾहिं मौलाना फज़लुर रहमान साहब जन सभ खां अव्वल चयो हो त इमरान खान यहूदियुनि जो एजेंट आहे, त माण्हुनि खे ॻाल्हि सम्झ में न पई अचे। ऐं हिकिड़े एंकर पर्सन मौलाना खां सवाल कयो हो, साईं तव्हां संजीदा सियासतदान हो, तव्हां कंहिंखे इल्ज़ाम तराशी न कंदा आहियो, पर तव्हां इमरान जे बारे में चयो आहे जो यहूदियुनि जो एजेंट आहे। तव्हां वटि दलील कहिड़ो आहे? इमरान त हाणे नई सियासत शुरू कई आहे, शुरू जी ॻाल्हि आहे। मौलाना फज़लुर रहमान साहब चयो हो, मां वटि दलील कोई कोन्हे, मुंहिंजी छहीं हिस्स मूंखे चए थी कि यहूदियुनि जो एजेंट आहे। अज सॼी दुनिया ॾिठो त मौलाना फज़लुर रहमान जेको चयो हो सच चयो हो। हिन सच के बजाय मदीने जे साईं फरमायो, दअवतल मज़लूम इत्तक़ि बसीरतल मोमिन फइन्नहु यंज़ुरु बिनूरिल्लाह। मदीने जे साईं फरमायो हो, मोमिन जे बसीरत खां डिॼंदा कयो, छो त मोमिन अल्लाह जे नूर सां ॾिसंदो। असुल मसइलो इहो न आहे जेके तकरीरूं कंदा था वठनि।
असल मसला ॿिया आहिनि। पाकिस्तान जे तारीख़ में पहिरियों दफ़ो चाइना सां मुआहिदा थियनि अरबन खरबन जा, ऐं चाइना तयार थी वियो, ऐं चाइना जो सदर पाकिस्तान जे दौरे ते अचे थो। एग्रीमेंट्स ते दस्तखत थियणा हा। अमेरिका की इहा ॻाल्हि पसंदि न हुई। जेकॾहिं इहे मुआहिदा चाइना सां थी वञनि हा त असांजो मुल्क एशियन टाइगर थी वञे हा। अमेरिका की इहा ॻाल्हि पसंदि न हुई। अमेरिका वारनि जो चवणु इहो आहे त तव्हां पाकिस्तान वारा असांजे पेरनि जूं तरियूं चटींदा रहो, असांजे कर्ज़नि जे टुकड़नि ते पलबार रखो, ऐं असांजे ग़ुलामी जे ज़ंजीरनि जे हेठां रखो। उन्हनि पंहिंजनि इन्हनि ॿिनि फर्मा बरदार पुटनि खे उथारियो त सियासी बुहरान पैदा कयो, इमरान खान ऐं कादरी, त जीअं चाइना जो सदर पाकिस्तान जो दौरो न करे सघे, ऐं इन मक़सद में हू कामयाब थिया। अमेरिका जी चमचाखोरी जो इन्हनि हक़ अदा कयो जो चाइना जो सदर उन दौरो मनसूख कयो। इंडिया हलियो वियो, हालांकि इंडिया जी ऐं चीन जी पुराणी दुश्मनी, ऐं इंडिया वारनि तारीख़ में पहिरियों दफ़ो चीन जे सदर खे प्रोटोकॉल ॾिनो, ऐं उहे सभु मुआहिदा जेके पाकिस्तान सां थियणा हा उहे हू इंडिया वारनि सां करे आया। हिननि मुल्क खे नाक़ाबिले तलाफ़ी नुक़सान पहुचायो। ॿियो मसइलो परवेज़ मुशर्रफ जो, हाथी जा ॾंद खाइण जा ॿिया, ॾेखारण जा ॿिया। कुछ कुव्वतूं नथियूं चाहिनि त परवेज़ मुशर्रफ फाही जे फंदे ते चढ़े, पर मुल्क जो अवाम चाहे थो त परवेज़ मुशर्रफ क़ौमी गद्दार, आईन जो कातिल, लाल मस्जिद जे बेगुनाह न्याणियुनि जो कातिल, अकबर बुक्टी जो कातिल, इनखे टियास ते टंगियो वञे। सॼे मुल्क जो अवाम मुतालबो थो करे, पर कुछ कुव्वतूं नथियूं चाहिनि। हाणे जेकॾहिं हिन वक़्तु असांजा हुकुमरान परवेज़ मुशर्रफ मां हथ कढनि, ये ॿई अमेरिका जा फर्मा बरदार पुट, ॿई भटारनि सूधो कलाक में घर हलिया वेंदा। असुल ॻाल्हियूं इहे आहिनि। एतबार करे त कंहिं ते एतबार करे। खुदावंदा ये तेरे सादा दिल बंदे किधर जाए, खुदावंदा ये तेरे सादा दिल बंदे किधर जाए, कि दुर्वेशी भी अय्यारी है, सुल्तानी भी अय्यारी। समझते थे जिन्हें किश्ती मिल्लत का निगामा, देने लगे हमको वही पैगाम तबाही। और रहज़न फासिक को समझती है ये रहबर, किस दर्जा है इस कौम में कमजोर निगाही। अजो वचन क्यों तो तहां मीर मोहम्मद के डग ते हलंदो, मदीने जे साईं सां प्यार कंदो, आले मोहम्मद की इज्जत कंदो, असहाबे मोहम्मद की इज्जत कंदो, अहले बैते मोहम्मद की इज्जत कंदो, हक जे आलमन की इज्जत कंदो। केड़ा केड़ा इंशाअल्लाह था चवन, दीन जो भी तहफ़्फ़ुज़ कंदा से, धरती जो भी तहफ़्फ़ुज़ कंदा से। केड़ा केड़ा था इंशाअल्लाह चवन, केड़ा केड़ा था इंशाअल्लाह। हिकिड़ो वहड़ो टेलीफोन पे तो मैं संघ को ट्रैक्टर तक़सीम करूंगा, जेको सिंध खे गभा गभा कंदो असां उन जा गभा गभा कंदासीं इंशाअल्लाह। अरे जो इंशाअल्लाह सिंध कल भी बाबुल इस्लाम हुई, सिंध अज भी बाबुल इस्लाम है, सिंध क़यामत के सबब ताईं बाबुल इस्लाम रहंदी इंशाअल्लाह। इंशाअल्लाह चओ, इंशाअल्लाह इंशाअल्लाह चओ, इंशाअल्लाह इंशाअल्लाह। जेकॾहिं को चवे थो त सिंध खे मां अलॻि कंदुसि, टुकड़ा कंदुसि, विरहाईंदुसि, त पोइ उन ताईं मुंहिंजो पैगाम पहुचायो। कंहिंखे शौक़ आहे त मैदान ते निकिरे।
इंशाअल्लाह जमीयत उलमा इस्लाम जाहे झोदा जवान सद्दे सिकंदरी साबित थींदा। असां अल्लाह सां वाइदो कयो आहे, असां अल्लाह सां वाइदो कयो आहे त हिन धरती ते मिठड़े मोहम्मद जी शरीयत नाफ़िज़ कंदासीं इंशाअल्लाह। सिंध के मुस्तहकम बनाईंदासीं, मजबूत बनाईंदासीं, सिंध वारनि खे मुत्तहिद कंदासीं, यकमुश्त कंदासीं, हिननि खे पाक मोहम्मद जो गुलामी जो सबक पढ़ाईंदासीं, हिननि खे रब जे दर जो सजदो सेखारींदासीं ऐं गद्दारनि खे ॾींहं जा तारा ॾेखारींदासीं। तो इंशाअल्लाह कोई चवे त बाबा सिंध मां बीमार माण्हू जागो लींदो आहे, को चवे तो सिंध जा टुकड़ा टुकड़ा थियनि था, इहो ईअं चओ त को चवे खदड़े खे पुट ॼायो आहे, खदड़े खे पुट ॼमंदो? सवाल पैदा नथो थिए, थोड़ी हिम्मत खपे। ये मसला ईअं हल न थींदा आहिनि। इन जे करे त मदीने जे मीर फरमायो मन क़ुतिल दून इर्ज़िही व मालिही फहुव शहीदुन। हुज़ूर फरमायो जेको पंहिंजे अंगनि नंगनि दंगनि जे तहफ़्फ़ुज़ कंदे मरे शहीद आहे। असां पाक मोहम्मद ते कलमो पढ़ियो आहे। हे ड्रामेबाज़ियूं जेके हलन थियूं इस्लामाबाद में, असांखे ख़बर अथनि जे पुश्त ते केरु आहे। इहो जेको सिंध जे टोड़नि जी ॻाल्हि थो करे, इहो हिननि सां गॾु आहे, इहो हिन सां गॾु आहे, हिननि जो मुश्तरका मंसूबो आहे। कुझु ॾींहं अॻु में साबिक़ चीफ ऑफ आर्मी स्टाफ असलम बेग टीवी चैनल जे इंटरव्यू में हिननि जा राज़ सभु पधरा कया आहिनि त हिकु मुनज़्ज़म साज़िश जे तहत हिननि खे उथारियो वियो आहे। हिन जे पुश्त ते इहे माण्हू आहिनि। मां जेकॾहिं सिंधियुनि खे वठी वञा न इस्लामाबाद, डी चौक ते धरणो ॾियां या शाहराहे दस्तूर ते, त इहे ज़ालिम हिक बि सिंधी खे जहिड़ो न छॾनि हा। मां भली जाइज़ ॻाल्हियूं कयां, मिसाल तौर मां उते वञी करे मुतालबो कयां त बाबा सॼे पाकिस्तान में जेका ऑयल प्रोडक्शन थिए पई ऐं जेका गैस प्रोडक्शन थिए पई, इहा ॻाल्हि तव्हांखे मालूम हुजणु खपे। सॼे पाकिस्तान मां जेको तेल निकिरे थो, 70 सैकड़ो खां वधीक तेल सिंध मां थो निकिरे। सॼे पाकिस्तान मां जेका गैस निकिरे थी, 70 सैकड़ो खां वधीक गैस सिंध मां थी निकिरे। सॼे मुल्क पाकिस्तान जो जेको ख़र्च आहे, 70 सैकड़ो रेवेन्यू सिंध थी ॾे। रुगो सिंध मां निकिरंदड़ तेल ऐं सिंध मां निकिरंदड़ गैस, रुगो इन्हनि ॿिनि शयुनि जी कमाई जेकॾहिं सिंध ते ख़र्च थिए त हिकु नौजवान बि बेरोज़गार न हो। किरोड़े रुपया रोज़ कमाईंदा आहिनि, किरोड़े बचत आहे हिननि जी किरोड़नि में डेली। जेकॾहिं इन्हनि ॿिनि इस्मनि जो ख़र्च सिंध ते थिए त सिंध जा रस्ता ऐं रोड शीशे जा ठाराए सघनि था। जेकॾहिं मां इहो जाइज़ मुतालबो खणी वञा ते असांखे जहिड़ो न छॾींदा। बलोचिस्तान जा मज़लूम जेकॾहिं वञनि, बलोचिस्तान में गोल्ड माइन्स आहिनि, सोन जूं खाणियूं आहिनि बलोचिस्तान में। मौलाना सेंडक प्रोजेक्ट सोन जी खाण आहे, ज़ुमरद जाकूत अकीक मरजान जा कीमती पत्थर बलोचिस्तान में आहिनि। यूरेनियम बलोचिस्तान मां निकिती आहे, यूरेनियम मां एटम बम ठहंदो आहे। ऐं तव्हांखे इहा बि ख़बर हुजणु खपे त सिंध मां बि यूरेनियम निकिती आहे। हे असांजा ख़िता कुदरती वसीलनि सां मालामाल आहिनि। जेकॾहिं बलोचिस्तान जा गभरू नौजवान वञनि हा त उन्हनि जा बि सीना छीनी थी वञनि हा। लेकिन गद्दार वेठा आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ को एक्शन कोन्हे, छो त इहे इन्हनि जा फर्मा बरदार बच्चा आहिनि। लेकिन मां इन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां त असां ग़ुलामी जे ज़ंजीरनि खे तोड़ींदासीं। असां मदीने जे साईं जा ग़ुलाम होंगे, कंहिंजी ग़ुलामी क़बूल कोन्हे। माना अल्लाह जा आहियूं, नौकर मोहम्मद मीर जा आहियूं। ॿुधी छॾियो, मरदासीं मगर मुल्क खे आज़ाद कंदासीं। मां इंशाअल्लाह जा लफ़्ज़ ॿुधण थो चाहियां। हिन अमेरिका जे चमचनि मां हिन धरती खे आज़ाद कराईंदासीं। हिन गद्दारनि जे इक़्तिदार खां हिन धरती खे आज़ाद कराईंदासीं। मरदासीं मगर मुल्क खे आज़ाद कंदासीं। सीननि खे सितम करासीं फौलाद कंदासीं। वसे में छॾींदासीं न पोइ जंग ग़ुलामी, इन कौड़ में कमज़ोर न औलाद कंदासीं।
आहे को इंशाअल्लाह चवण वारो इंशाअल्लाह ए रड़ियूं अजायूं नाहिन मां हर जलसे में ये लफ्ज़ चया आहिन जेके वरजायां थो हीअ कूक तिखी तीर खां खंजर खां तिखी आ हीअ कूक तिखी तीर खां खंजर खां तिखी आ हीअ फूक फटी हीर खां ओथर खां तिखी आ वहमन जे मुकामन में सुधी पई जम करजे हीअ कौम उठी पई त पोइ महशर खां तिखी आ ओ अतला आदमी दिल शिकस्तो न थी लठ फेरो तॾिस नाग नोड़ी न थी कथ पकड़े तॾिस शीह बकरी थी हथ ॿोड़े तॾिस बाहि पाणी इंशाअल्लाह जिहाद जा नारा हणंदासीं इंशाअल्लाह गद्दारनि खे भॼाईंदासीं इंशाअल्लाह पलीतनि खे भॼाईंदासीं ज़ालिमनि खे भॼाईंदासीं अल्लाह जे धरती ते अल्लाह जो निज़ाम नाफ़िज़ कराईंदासीं ऐं सिंध खे हिकु दफ़ो ॿीहर हक़ीक़ी मानाउनि में बाबुल इस्लाम कराईंदासीं कहिड़ा कहिड़ा इंशाअल्लाह चवनि था अल्लाह सी तव्हांखे जज़ाए ख़ैर ॾे